वल्लज़ीन इस्तजाबू लिरब्बिहिम वअक़ामुस्सलात वअम्रुहुम शूरा बैनहुम वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वहदहु ला शरीक लहू चओ चवंदो आ। फर्ज़ वाजिब सुन्नतूं तन्या तरको मपा तो बसंदी तस्बीह पढ़ी सा पुजा पिरिन संदी गाल थी साही असां रोहंडा नागा पंहिंजे नफ़्स खे का सही राह सुणा त सैयद अब्दुल लतीफ़ चए दोज़ख संदी बाह तो आॾोई न अचे। महकुम थी मस्जिद जो जन दाइम झलियो दर उन जी अब्दुल लतीफ़ चए पुश्ती पैगंबर सेई मुर्कन मर जन जो इश्क अलासी जे भाई जोगी थिया त कहो कल में संदीकार पूरो रहो पंजन सी आया टीह नटार सेई धागादार जमे राह सुञाणी रब जी मन मणियो तन तस्बीह दिल दंबूरो जन तारूं जे तलब जूं वहदत साण वजन वहदहू वाहिदहू वहदहू वाहिदहू इहो राग रगुन से सुताई जागन निंड इबादत जंजी। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। पंजवीं सिपारे सूरत शूरा जूं बायत अवाने साम्हूं तिलावत कई वयूं। इन आयतुनि में अल्लाह ताला पंहिंजे उन्हनि नेक बाननि जूं ख़ासि वसफ़ूं बयानु फरमायूं आहिनि जेके दुनिया में भी कामयाब थी विया त आख़िरत में भी कामयाब थी। उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके दुनिया ऐं आख़िरत में कामयाब थी विया। अल्लाह साईं उन्हनि जो मुख़्तसर तारुफ़ इन्हनि आयतुनि में बयानु फरमायो। फरमाई वल्लज़ीन यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश। फरमाई कामयाब थी विया मुंहिंजा उहे नेक बाना दुनिया ऐं आख़िरत में जेके बचनि था कबीरनि गुनाहनि खां ऐं बेहयाइनि खां। ये कामयाब थी विया।
कबीरा गुनाह करान। हदीस में अचे तो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहिरे नंबर ते कबीरो गुनाह हुआ अल इशराकु बिल्लाह, अल्लाह जी ज़ात सां ॿिए खे शरीक बनाइण। इहो सभ खां वॾे में वॾो कबीरो गुनाह हुआ। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यगफिरु अन युश्रक बिहि व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। फरमाई ज़मीन ऐं आसमान जेतिरा तव्हांजा गुनाह हुजनि मां रब्बो चाहियां त माफ़ करे सघां थो, पर शिरक जो ज़रो बि मां माफ़ न कंदोसां। जीअं मुड़ुस ज़ाल जी हर ग़लती बर्दाश्त करे वेंदो, मानी कची पकी पचायई मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो, भाजी में लूण मिर्च घटि वधि विधई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। लटा सही नमूने सां न धोतई, स्त्री सही न कई, इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। घर जी सफ़ाई सुथराई सेटिंग सही नमूने सां न कई, औलाद जी सही नमूने सां तरबियत न कई, शरीफ मुड़ुस पंहिंजे ज़ाल जी इहा ग़लती भी बर्दाश्त करे वेंदो। पर जेकॾहिं ज़ाल मुड़ुस जी मुहबत में मुड़ुस जे भाउ ॾेर खे शरीक कयो, मुड़ुस जे पीउ सहुरे खे शरीक कई, इहा एॾी अज़ीम ग़लती आहे जो गैरतमंद मुड़ुस कॾहिं बि ज़ाल जी इहा ग़लती बर्दाश्त न करे सघंदो। अल्लाह त सभ खां वधीक गैरतमंद आहे। फरमाई इन्नल्लाह ला यगफिरु अन युश्रक बिहि व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। ज़मीन ऐं आसमान जेतिरियूं तव्हांजूं ग़लतियूं हुजनि, जबलनि जेॾा तव्हांजा गुनाह हुजनि, मां रब्बो चाहियां त माफ़ करे सघां थो, पर शिरक जो ज़रो बि मां माफ़ न कंदोसांव, छो त इहो मुंहिंजे गैरत जो मसइलो आहे। इन जे करे अल्लाह साईं फरमायो व अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदउ मा अल्लाहि अहदा। रब फरमायो मस्जिदूं मुंहिंजा घर अथव, तंहिंजे करे मुंहिंजे घर में मूंखां सवा कंहिंखे बि सॾु न कजो, मूंखां सवा कंहिंखां बि का शइ न घुरिजो। बाबा ओताक हुजे जमाली साहब जी, बंगलो हुजे जमाली साहब जो, महिमान हुजे जमाली साहब जो, ऐं जमाली साहब जो महिमान जमाली साहब जे ओताक में वेही वरी कंहिं चयो हाणे ॾे फ़ोन करे त मूंखे मानी तूं खारा, मूंखे चांहि तूं प्यार ॿुधायो हिन जमाली साहब खे का वरी ईंदी की न ईंदी। अड़े ज़ालिम ओताक मुंहिंजी, बंगलो मुंहिंजो, महिमान मुंहिंजो, तोखे हया नथो अचे जो मुंहिंजी ओताक में वेही ॿियनि खे तो मानीअ जो चवीं, ॿियनि खे तो चांहि जो चवीं। छा मां तुंहिंजी मानीअ जी चांहि में खुटी पियो आहियां छा? निकिरी वञ मुंहिंजे ओताक मां, ॿीहर मुंहिंजे ओताक में न अचिजांइ। हिन जमाली साहब खे एॾी गैरत थी अचे जो हिन जे ओताक में महिमान ॿिए खे तो मानीअ जो चवे, ॿिए खे तो चांहि जो चवे, ही बर्दाश्त नथो करे सघे त अल्लाह त जमालनि खां वधीक गैरतमंद आहे, जेको रब जे घर मस्जिद में वेही करे रब खे न सॾे, रब खां न घुरे, चवे या रसूल अल्लाह तूं मुंहिंजी मदद कर, या अली तूं मुंहिंजी मदद कर, या गौसे आज़म दस्तगीर तोखे मुंहिंजी पारत थई,
रब के कावड़ ईंदी आहे। रब फरमाईंदो आहे बेहयावत तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे घर में वेही करे मुंहिंजे नबियनि मुंहिंजे रसूलनि मुंहिंजे दोस्तनि ऐं वलियनि खे थो सॾ करी। छा मां रब खुटी पियो आहियां? छा मां रब वटि कमी थी वई आहे छा जो मुंहिंजे घर में वेही करे ॿियनि खां थो घुरी? निकिरी वञ मुंहिंजे घर मस्जिद मां, ॿीहर मुंहिंजे घर मस्जिद में न अचिजांइ। अञा न सम्झई तुंहिंजी ज़ाल तुंहिंजे साम्हूं वेठी हुजे ऐं पंहिंजे ज़ाल जे साम्हूं ॿी माईअ खे चई त मूंखे पाणी पियार, ॿी माईअ खे चई त मुंहिंजे लाइ मानी तूं खणी आ, ॿी माईअ खे चई त मुंहिंजा लटा तूं खणी आ। ॿुधायो ज़ाल खे कावड़ ईंदी की न ईंदी? वस हुजेसि त डंडो ई कंध वारो हिकिड़ो। बेहया हिन घर जी मालिकियाणी मां तुंहिंजे करे सभु कुझु छॾे आई आहियां, तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे साम्हूं ॿियनि खे तो पाणीअ जी मानीअ जो चवीं। हिन ज़ाल खे एॾी गैरत जो मुड़ुस जी मुहबत में ॾेराणी खे बर्दाश्त नथी करे, निणान ऐं पाज खे बर्दाश्त नथी करे त रब त सभ खां वधीक गैरतमंद आहे। फरमाई फइन्नहु यालमु सिर्र व अख़फा। तव्हां ॿ ॼणा हथो हथ सां मिलाए मुंडो मुंडे सां मिलाए कमरे जी कुंड में कचहरी कयो था। रब फरमा इहो त मूंखे पतो आहे पर व अख़फा तव्हां जेको दिलि में सोचो था उहो बि मूंखे पतो आहे। मा यकूनु मिन नजवा सलासतिन इल्ला हुवा राबिहुम। तव्हां टे ॼणा किथे कचहरी था कयो चोथों रब बि तव्हां सां गॾु आहे। वला खमसतिन इल्ला हुवा सादिसुहुम। पंज ॼणा किथे सरगोशी था कयो त छहों रब बि तव्हां सां गॾु आहे। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। मां त साज रगुनि खां बि तव्हांखे वधीक वेझो आहियां। उदऊनी अस्तजिब लकुम। जॾहिं बि मूंखे सॾींदो मां तव्हांखे जी सां जवाबु ॾींदुसि। तव्हांखे हया नथो अचे जो वेझे वारे रब करीम खे छॾे करे परे वारनि खे ॿिया सॾ कयो। अॼु वाइदो कयो सॾींदासीं रब जी ज़ात। बाबा पंहिंजो अक़ीदो सही बनायो। नबी साईं जे बासत जो मक़सदु हुयो त ग़लति अक़ीदा छॾियो। नबी साईं ग़लति अक़ीदनि खे ख़तमु कयो। वाह ओले सां पाण काठीअ खे घड़े रंदो हणी रंग करे रसा ॿधी वरी उनखे ॿाहूं ॿधी चइजनि गाज़ी तोखे पार अथई। इहो बि को अकुल आहे? पीर मुर्शिद फौत थी वियो एतिरी उनखे ताक़त कान हुई जो पाण गुस्ल करे सघे। गुस्ल असां करायोसीं, कफ़न असां पारायोसीं, कुल्हे ते खणी कब्रस्तान ताईं असां पहुचायोसीं, कब्र में लाथोसीं बि असां मिटीअ जा बुक भरे, कोडर जा लपा भरे लतुनि सां लटे कब्र जो निशान ठाहे वरी उनखे ॿाहूं बजनि त तूं असांजो बाबो आहे, ॿिन्ही जाननि जी तोखे पार अथई। इहो बि को अकुल आहे? मुश्किल कुशा केरु आहे? अल्लाह जो नालो ज़ोर सां वठो सवाबु थींदो। हाजत रवा केरु? नज़र ऐं न्याज जे लाइ केरु? रुकू ऐं सजदे जे लाइ केरु? पुटनि ऐं न्याणियुनि ॼण वारो केरु? इज़त ज़िल्लत जो मालिक केरु? मौत हयाती जो मालिक केरु? नफ़े नुक़सान जो मालिक केरु? आलिमुल ग़ैब हर शइ खे हर वक़्त में ॼाणण वारो केरु? इल्मुल ग़ैब या रब जी सिफ़त अथव। नबियनि खे जेको इल्मु आहे उनखे नबउल इल्म चइबो आहे। तिल्क मिन अंबाइल ग़ैब। ग़ैब जूं ख़बरूं रब नबियनि खे ॿुधायूं, बाक़ी ग़ैब जो इल्मु सिर्फ़ु रब जी ज़ात खे आहे। ऐं नबियनि जो इल्मु अल्लाह जे इल्म जो मुहताज अथव। रब ॼाणाए त नबी खे ख़बर पवंदी आहे, न ॼाणाए त नबीअ खे कोई पतो कोन्हे।
हज़रत याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ 40 साल हज़रत यूसुफ जी जुदाई में रोए तो पियो। यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जो बादशाह लगो पियो आ, ताजो तख्त जो मालिक बनो वेठो आ। पी याकूब अलैहिस्सलाम रोई करे पंहिंजे पुटन खे तो चे या बनी अज़हबू फतहस्ससू मिन यूसुफ व अखी। ओ मुंहिंजा पुटड़ो मेहरबानी कयो मुंहिंजे पुट यूसुफ जी जांच कयो। अल्लाह जे रहमत खां ना उमेद न थियो। इन्नहू ला ययअसु मिन रौहिल्लाह इल्लल कौमुल काफिरून। रब जी रहमत खां ना उमेद काफ़िर थींदो आ। मेहरबानी कयो मुंहिंजे पुट जी जांच त कयो। पुट मरी वेंदो आ, महीनो ब महीना रोई रोई पी मां विसारे माठ करे वेही रहंदा, पर पुट गुम थी वेंदो आ त सालन जा साल हुन जो सदमो पी मां जे दिल मां न वेंदो आ। 40 साल पियो थो रोए। वब यज़्ज़त अयनाहु मिनल हुज़्न फहुव कज़ीम। कुरान तो फमा रोई रोई हज़रत याकूब पंहिंजूं अखियूं भी अछूं करे छॾियूं। माना ख़बर न ही या तो चओ तो ड्रामो हो, चाहे वो ड्रामो हो जा हकीकत ही ख़बर न हुयसि। रब नथो ॼाणाए, वरी रब ॼाणाइण ते अचे त ॿाहिरनि जॾहिं हिक ॿिए खे सुञातो, क़ालू इन्नक लअंत यूसुफ। ॿाहिरि हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिसनि पिया। यूसुफ अलैहिस्सलाम खे चयूं छा तूं अलबत्ता यूसुफ आ। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम चयो क़ाल अना यूसुफ, हाओ मां यूसुफ आ। वहाज़ा अखी, ही मुंहिंजो भाउ बिन्यामीन। क़द मन्नल्लाहु अलैना, अॼु जंहिं मक़ाम ऐं मनसब ते मूंखे ॾिसो था, इहो न मुंहिंजो कमाल न मुंहिंजे बाबे जो कमाल, हीअ रब्बुल आलमीन जे कुदरत जो कमाल आ। हीअ रब जो मूं ते थोरो आहे जो खूह मूं कढी अचे मिस्र जो बादशाह बनायो अथई। पोइ ॿाहिरनि हज़रत यूसुफ खे चयो अदा यूसुफ जल्दी कर, बाबो राति ॾींहं तोखे पियो थो सारे। रोई रोई बाबे साईं पंहिंजूं अखियूं बि अछूं करे छॾियूं आहिनि। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजी कमीज़ ॿाहिरनि खे ॾेई चयो इज़हबू बिकमीसी हाज़ा फ़अल्क़ूहु अला वजह अबी यात बसीरा। अदा मां मसरूफ़ आहियां, मुल्क में ॾुकर लॻो पियो आहे। इहा मुंहिंजी कमीज़ खणी वञो, वञी मुंहिंजे अबे साईं जे चेहरे ते रखो। इंशा अल्लाह मुंहिंजो रब जवानी वारी नज़र मुंहिंजे बाबे खे मोटाए ॾींदुसि। वातूनी बिअहलिकुम अजमईन, किनान खे छॾे सभु घर जा भाती आल याल वठी हिते पहुचो। वलम्मा फसलतिल ईर, कुरान तो फमा काफ़िलो मिस्र मां निकितो 500 किलोमीटर परे काफ़िलो। अॼु याकूब अलैहिस्सलाम पंहिंजी कखाई झूपड़ी मां ॿाहिरि निकिरी आयो। पंहिंजे घर जे भातिन खे चई इन्नी लअजिदु रीह यूसुफ, अॼु मूंखे यूसुफ जी ख़ुशबू थी अचे। लौला अन तुफन्निदून, जेकर मूंखे चरियो न सम्झो त ॻाल्हि सही अथव। हाओ रब तुंहिंजी कुदरतों कुर्बान, जेकर ॼाणण ते अचे त 500 मील परे खां हज़रत यूसुफ जे कमीज़ जी ख़ुशबू किनान में याकूब अलैहिस्सलाम खे पियो सिंगाए। नबीअनि जो इल्मु अल्लाह जे इल्म जो मुहताज आहे। ऐं जेकर तव्हां इहो अक़ीदो रखंदव त नबी खे ग़ैब जो इल्मु आहे त इहा नबी जी तारीफ़ न आहे, बल्कि नबी जे कमाल खे घटि करो। मां तव्हां खां पुछां थो, जॾहिं निमरूद ऐं उन जी फ़ौज फ़ैसिलो कयो क़ालू हर्रिकूहु वंसुरू आलिहतकुम, इब्राहिम खे बाहि में साड़ियो, पंहिंजे महबूदनि जी मदद कयो।
मां तव्हां खां पुछां थो उन वक़्त में हज़रत इब्राहिम खे ख़बर हुई छा त हीअ बाहि मुंहिंजे मथां गुलज़ार थी वियो? जेकॾहिं ख़बर हुजे सा त पोइ कमाल करो। बाबा मूंखे ख़बर पए हिते बाहि पई ॿरे, जीअं कंबर वारो पीर साहिबु चए थो त भली मूंखे बाहि में उछलायो। नबीअनि खे अलाह ॿुधाईंदो आहे वहीअ जे ज़रिए सां। अहिड़ा जेके पीर हूंदा आहिनि उन्हनि खे वरी जिन ऐं शैतान जे ॿुधाईंदा आहिनि ख़बरूं। किन पीरनि जे वही ईंदी आहे छा? उनखे जिन शैतान ख़बरूं ॿुधाईंदा आहिनि कूड़ियूं, पोइ कॾहिं दुका हणंदा आहिनि, पोइ कॾहिं सची कॾहिं कूड़। मूंखे जो ख़बर पए त हीअ जेका बाहि ॿरी पई आहे भली मूंखे बाहि में उछलायो, या बज़ाहिर बाह आहे अंदरि बाग़ आहे, पोइ मुंहिंजो कमाल आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम खे यकीन हुयो त मां बाहि में सड़ी वेंदुसि, जली वेंदुसि। बाहि जो कमु साड़ण आहे, पर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो मूंखे सड़ण क़बूल आहे, पर रब जे हुकुम, रब जे तौहीद खे मां न छॾींदुसि। कमाल हिन खे चइबो अथव। जॾहिं हज़रत इब्राहिम खे बाहि में उछलायूं, पोइ रब जो ऑर्डर थियो या नार कूनी बरदं व सलामन अला इब्राहिम। ओ बाहि मुंहिंजे खलील जे मथां थधी ऐं सलामती वारी बणिजी वई। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे ख़बर हुई छा त काती मुंहिंजे कंध ते न वञ? इस्माइल अलैहिस्सलाम खे यकीन हुयो त मां कुसिजी वेंदुसि। काती तिखी आहे, मुंहिंजी मुंडी लही वेंदी, पर पोइ बि हज़रत इब्राहिम खे चई या अबत इफ़अल मा तुमर सतजिदुनी इंशा अल्लाहु मिनस साबिरीन। बाबा जल्दी कर, देर न कर, ही त हिकिड़ो सिर आहे, सव सिर हुजनि, रब जे हुक्म ते मां कुर्बान कंदुसि। कमाल हिन खे चइबो अथव। हाज़िर नाज़िर हर जाइ ते मौजूद, हर वक़्तु सभिनी खे ॾिसण वारो केरु? या रब जी सिफ़त। जेकॾहिं नबी खे हर जाइ ते हाज़िर नाज़िर सम्झंदव, इहा नबी जी तारीफ़ न आहे बल्कि नबी जी बेअदबी आहे। जेकॾहिं नबी हर जाइ ते मौजूद, हर वक़्तु सभिनी खे ॾिसे थो, त छा पोइ माज़ अल्लाह बचल छा जे होटल ते असां ड्रामा ऐं फिल्मूं ॾिसूं था, छा उते नबी वेठो आहे? छा उते नबी असांखे ॾिसे थो? छा मुड़ुसु पंहिंजे ज़ाल सां बिस्तरे ते सुतो पियो आहे? छा ज़ालिम तुंहिंजे अक़ीदे जे मुताबिक़ छा नबी उते बि वेठो आहे? छा जेकॾहिं इहो तुंहिंजो अक़ीदो आहे, पोइ लानत हुजे तुंहिंजे इन अक़ीदे जे मथां। या रब जी सिफ़त, हर जाइ ते मौजूद, हर वक़्तु सभिनी खे ॾिसण वारो केरु? दाता ॾियण वारो केरु? दस्तगीर ऐं गौस मदद करण वारो केरु? गंज बख़्श खज़ाना बख़्शण वारो केरु? मुख़्तार कुल कंहिंजी ज़ात। नबी से फरमा मन कान आख़िर कलामिही ला इलाहा इल्लल्लाहु दख़लल जन्नह। जंहिं मुंहिंजे उम्मती जी ज़ुबान ते अव्वल में आख़िर में ये लफ़्ज़ जारी थी आहे त मुंहिंजो माबूद मतलूब मसजूद मुश्किल कुशा हिकिड़ो अल्लाह आहे, मोहम्मद मुस्तफ़ा मुंहिंजो रब रहनुमाए दख़लल जन्नह। मुंहिंजे नबी फरमायो मां थो फरमायां त इहो मुंहिंजो उम्मती बिश्त में वेंदो। ऐं इहो बि ज़रूरी कोन अथव त आख़िरी वक़्त में ज़ुबान ते इहो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह इहे लफ़्ज़ अचनि, इहो ज़रूरी न आहे। जेकॾहिं पढ़े थो त भली ॻाल्हि आहे, या वॾी अलाह जी नेमत आहे, पर जेकॾहिं पछाड़ी थी अक़ीदो इहो अथसि, बाबा 8 ॾींहं बेहोश थी वियो, हिते सखर में बिस्तरे ते सुतो पियो, बीमार हुयो, हिन जो अक़ीदो त मुंहिंजो माबूद मुश्किल कुशा अल्लाह आहे। कराची खणी वियसि, बेहोश थी वियो, 8 ॾींहंनि खां बाद हुन जी वफ़ात थी, बेहोशी हालत में मरी वियो, पर हिन जो हितों खां वठी अक़ीदो इहो त मुश्किल कुशा अल्लाह आहे, मोहम्मद मुंहिंजो रब आहे। नबी से फरमायो जन्नती आहे।